मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। शाह लतीफ़ सोशल एंटरप्राइज़ पारां मटियारी शहर में हिकु ॾींहं वारो ज़रई ऐं कारोबारी मेलो शानदार नमूने सां मुनक़िद कयो वियो, जंहिं जो इफ़्तिताह डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख कयो। मेले में मुख़्तलिफ़ ज़रई कंपनियुनि, इंडस्ट्रीज़ ऐं घरेलू शयुनि जा स्टॉल लॻाया विया, जिते जदीद ज़रई औज़ारनि, खाधे खुराक ऐं सिंधी सक़ाफ़त जे लामतुनि, अजरक टोपिन ऐं हथ सां तयारु कयल शयुनि खे नुमाया नमूने पेश कयो वियो। तक़रीब में पंजाब समेत सिंध जे नाले वारनि सोशल अॻवाननि, कारोबारी शख़्सियतुनि ऐं मोअज़्ज़ज़ शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। ख़ासि तौर ते सोशल अॻवान वॾेरे नाज़ो डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख ऐं शाह लतीफ़ सोशल एंटरप्राइज़ जे CEO अब्दुल रज़ाक अबड़े जो पिणु शिरकत कई। मुंतज़िमीन जी कोशिशुनि खे साराहियो। मेले जो मक़सदु ज़रई शोबे ऐं मक़ामी कारोबार जे विच में लाॻापा मज़बूत करणु ऐं शहर वासियुनि खे जिदत सां लाॻापियल नवनि मौक़नि खां आगाह करणु हो। शिरकत कंदड़नि चयो त अहिड़ा मेला न रुॻो कारोबारी सरगर्मियुनि खे हथी ॾियनि था, पर सक़ाफ़ती वाधारे में पिणु अहम किरदार अदा कनि था।